नाज़रीन, शहर के तालीमी इदारे द प्रोग्रेसिव स्कूल पारा सालियाने इम्तिहान में पोजीशन खणंदड़ शागिर्दन में इनाम विराइण की तकरीब मुनक़िद कई वही है, जैमें उस्तादन शागिर्दन तालीमी माहिरन वालिदीन शिरकत कई है। इन हवाले से इतने मौजूद जेके उस्ताद शागिर्द आहिनि हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। अल्हम्दुलिल्लाह हे ॿियों साल कंप्लीट थियो। ॿिएं साल जो ही सालाना प्रोग्राम हुयो ऐं बहितरीन इन स्कूल जी परफॉर्मेंस आहे। इन जी एडमिशन में भी ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थो थिए। हिते जेके उहे क़ाबिल टीचर्स आहिनि, उहो जेको कोर्स आहे सिलेबस आहे उहो भी इंग्लिश मीडियम सिलेबस आहे। ऐं वालिदैन खे पैगाम इहो आहे त मां जो जेको तजुर्बो आहे पंहिंजो तालीमी 28 सालनि जो, उन में इहो रहियो आहे त जेसिताईं वालिदैन ऐं टीचर्स जो पाण में मेलाप नाहे, वालिदैन जो तवज्जो नाहे ॿार ते, त उस ताईं ॿार में जेको आहे उहा जेको आहे सो वाधारो, इल्मी वाधारो उहो घटि थो अचे। शहदादकोट में असांजे नंढड़े शहर में हिकिड़ो तमामु सुठो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो। हिन प्रोग्राम थियण सां ईअं थींदो जो ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थिए थी, ॿारनि जी जेको आहे सो कॉन्फिडेंस वधे थो। अहिड़ियूं तकरीबूं थींदियूं रहनि, अहिड़ा टेबलो थींदा रहनि ऐं अहिड़ा फंक्शन तक़रीबन ॿियनि स्कूलनि खे बि थियणु घुरिजे त उहे बि इहे प्रोग्राम कनि। वरी तव्हां महिरान जे दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। अल्हम्दुलिल्लाह सर, असांजे दी प्रोग्रेसिव स्कूल खे 3 साल मुकमल थिया आहिनि। लास्ट ईयर जा जेके असां वटि इम्तिहान थिया उन्हनि जो एनुअल प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी थी आहे। अल्हम्दुलिल्लाह जेके असांजे शागिर्दनि जा जेके असांखे इनामात जेके नतीजा असां ॾिठा, अल्हम्दुलिल्लाह उहे ॾाढा ख़ुशी वारा हुया, ॾाढा भला महसूस थिया। ऐं असां सोचियोसीं त पंहिंजे शागिर्दनि जी हिमत अफ़ज़ाई थिए ऐं कोशिशि कयोसीं त असांजे स्कूल में जेके वालिदैन आहिनि उन्हनि सभिनीनि खे घुरायूं ऐं उन्हनि जे हथनि सां उन्हनि खे इनामात ॾियारियूं ताकी उन्हनि खे अञा बहितर तरीक़े सां महिनत करनि ऐं मुस्तक़बिल में भला आहे। इहो ई चवंदासीं त हीउ इदारो तमामु बहितरीनु आहे ऐं अॼु एनुअल एग्ज़ाम जो फंक्शन थी रहियो हो। इन जे लाइ असां सभिनि खे इहो ई ॿुधाईंदासीं त तालीम हर इंसान लाइ ज़रूरत आहे। मर्द हुजे त तोड़े औरत हुजे, तालीम सभ खां बहितरीनु आहे। तालीम हूंदो त इंसान बहितर बढ़ंदो। हाँ, अल्लाह पाक जॾहिं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां। असांजो तमामु एनुअल एग्ज़ामिनेशन जो जेको प्राइज़ डिस्ट्रीब्यूट कयोसीं ऐं तमामु सुठे तरीक़े जो फंक्शन थियो। अल्हम्दुलिल्लाह मां सभिनी वालिदैन खे इहा गुज़ारिश कंदमि त असांजे स्कूल दी प्रोग्रेसिव स्कूल शहदादकोट में तक़रीबन ॿार जेके आहिनि तमामु परफॉर्मेंस सुठी कई आहे। साईं हैदर जेको स्कूल खोलियो आहे इहो तमामु बहितरीनु स्कूल आहे। असां वालिदैन आहियूं, असां पंहिंजा ॿार तक़रीबन मुंहिंजा भाइरनि जा पुट मुंहिंजा 10-12 ॿार हिन स्कूल में पढ़नि था। असां हिन लाइ हिन स्कूल में छॾिया आहिनि त तालीम आहे, जे तालीम न हुजे हा त असां हिते पंहिंजा ॿार न छॾियूं आहे। ऐं असां साईं हैदर खां बिल्कुलु जेको आहे सो मुतमिन आहियूं। ऐं हे जेको हिन माहौल कयो आहे, जेको इनामनि जो हिननि जो इहो बेस्ट आहे, छो जो इन सां ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं वधीक ध्यानु हुन में शागिर्दनि जी जेका महिनत हुई उन्हनि खे सभिनी खे इनाम ॾिना विया। यकीनन इंतिहाई मुख़्तसिर अरसे जे अंदरि असांजे शहर शहदादकोट जो हिकिड़ो भलो इदारो बणिजी चुको आहे, जिते ॿारनि जी न फ़क़ति तालीम सां गॾु तरबियत ते बि तमामु घणो फोकस हुयो। अॼोके हिन प्रोग्राम मां, ॿारनि जी हुन टेबलोज़ मां, ॿारनि जी स्पीचिज़ मां, ॿारनि जी कारकर्दगी मां यकीनन असांजे शहर जे लाइ तमामु बहितरीनु ऐं मयारी। 2 साल हिन स्कूल खे थी विया माशाअल्लाह। 2 सालनि जी कारकर्दगी तव्हां ॾिठी, ॿारनि जेको परफॉर्मेंस कयो आहे, टेबलोज़, इनामात, तक़रीर, स्पीचिस तव्हां ॾिठियूं। माशाअल्लाह हे स्कूल तमामु घणी तरक़ी करे थो ऐं शहर जे बहितरीनु स्कूलनि में हे शुमार कयो वञे त बि घटि ॻाल्हि न आहे। महिरबानी तव्हां दोस्तनि जी ऐं सॼे वालिदैन जी जे हिन स्कूल ते एतमाद कयो आहे, पंहिंजा ॿार मोकिलिया अथई। असां इहो ई हिन स्कूल में उमेद कयूं था इंशाअल्लाह इहो हर साल वांगुरु जेके पोयां 2 साल इन खां बि वधीक अञा हिन साल टीचर्स हिन स्कूल में महिनत कंदा ऐं ॿार इन मां वधीक फ़ैज़ाब थींदा। हिन स्कूल में तमामु घणा बहितरीनु प्रोग्राम थींदा आहिनि। कैमरामैन हसन मुजतबा खरल ऐं फिदा हुसैन जाफ़री सां गॾु साजिद ज़मीर खरल, महिरान टीवी न्यूज़ शहदादकोट।